नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। वहाँ सोबो देरो का खबर ॾिना। सोबो देरो वेझो ॻोठ भारो फ़क़ीर जे रवासियुनि पीरसन मसमात रोज़ीना मंगरे जो मासूम ॿार सईद ज़हीर रिहाना ऐं मुड़ुस सां गॾु एहतिजाज कंदे दाइंदे चयो आहे त मुंहिंजो मुड़ुसु ज़ईफ़ दरवेश सिफ़त इंसान आहे, जंहिं जे करे मुंहिंजे भाउ असर ॾेरनि ख़ुदाबख़्श मंगरे जो चनेसर मंगरे जो मुंहिंजे मुड़ुसु बचल मंगरे जो ज़मीन ते कब्ज़ो करे छॾियो आहे। हिननि चयो त हिननि जे ज़ुल्म खां तंग थी मुंहिंजा ॿ ॾेर इमदाद मंगरे जो ऐं रांझू ॻोठ छॾे हलिया विया आहिनि। हिन चयो त हाणे ॻोठ मां लॾाइण लाइ मुंहिंजा ॾेर हर रोज़ घर में दाख़िल थी मूं औरत ऐं मुंहिंजे मासूम ॿारनि ते तशदुद कनि था, सामान खणी वञनि था। हिन चयो त हिननि जे ज़ुल्म ख़िलाफ़ पाक किताब खणी सोबेदरो थाणे ऐं ॿियनि वॾेरनि वटि पंधु करे थकिजी पई आहियां, पर को बि ॿुधण वारो न आहे। मुंहिंजो मुड़ुसु दरवेश इंसान ऐं ज़ईफ़ आहे। हिननि IG सिंध, SSP खैरपुर ऐं इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि खे अपील कई आहे त मूं पीरसन औरत खे ॾेरनि जे ज़ुल्म खां बचाए वञे। मुंहिंजे मुड़ुस खे ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु कराए तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे त जीअं मां पंहिंजी ज़िंदगी सुकून सां गुज़ारे सघां। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।